हालत यह है सिंध सूरन में गोठ की धाड़े लंजे रहमो करम हे हाणे भी स्टेज ते मौजूद हैं मुझा भाइर टे माण्हू अगवा थिया हैं मां पाण एसपी सां दफ़ा ॻाल्हायो आहे ज़िले जमात खे मोकिलियो लेकिन पुलिस जे कन ते जूं भी नथी रिंगे कल खानपुर में धाड़े माण्हू खणी विया गरीब जो पुट भुंग घुरियऊं ऐं पैसा न ॾेई सघिया गरीब उन जो लाश मोकिलियो उनखे क़त्ल करे तहां जे कश्मीर में शायद तहां का विसरी वियो हुजे मां मैदान ते हुअसि 4 सालन जी न्याणी अगवा थी रुगो अगवा न थी चाचा कासिम 4 सालन जी न्याणी सां ज़िना कई वई शिकारपुर मां इलेक्शन लड़ी हाणे खीर प्याक 1.5 साल जो ॿार 1.5 महीनो धाड़े लंजे चंबे में 1.5 साल जो उमिरि न जान महफूज न माल महफूज न इज्जत महफूज न आबरू महफूज न अस्पताल में इलाज न स्कूल में तालीम न रोड महफूज न रास्ता महफूज आबादगारन जो हाल यो त चेल भगी पई न कणक जो अघा न सारी जो अघा बिज आसमान सां ॻाल्हियूं थो करे मिलन वारन जी मिली भगत जमींदार कर्जन में पूरो जिन वरी कमंद पोखियो मिल मालिकान जे हथों यरगमाल तहां पो भी कुछ घोटके वारा समायो होरे त हलो हशर त ॾिसो 5 सालन जो आबादगारन जो रहतो इन मिल दे 5 सालन जो रहतो ऐं उन्हनि खे चवनि था इन साल में कमंद ॾींदे त पुराणा पैसा ॾींदासीं न ॾींदे त ब्लैकमेलिंग अछो वियो अटो वियो लटो वियो इज्जत महफूज कोने जान महफूज कोने सिंध धाड़े लंजे रहमो करम थे बेट वसीला जजीरा दावत है दरियाए सिंध दावत है सिंध ईअं पिया खपाइन ईअं पिया लुटिन फुरन ॼण पी ॾाॾे जी जागीर हुजनि ऐं इन्हनि सभिनी जे मुक़ाबले में धाड़े लंजे खिलाफ भी अमन जो पैगाम खणी मैदान ते जमीयत उलमा इस्लाम सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा भी जमीयत उलमा इस्लाम कारो जर खपाईंदे पादर खाईंदे जा नारा भी जमीयत उलमा इस्लाम सिंध लुटींदड़न फरीदड़न सां इलेक्शन में मुकाबलो भी मोजी जमात पई करे त नौकरिन जो केस पे मोजी जमात पई बढ़े कारो जर जो केस पे मोजी जमात पई बढ़े बाहे पे मोजी जमात पई विसाए मंदरन जी मस्जिदन जी लाल शाहबाज कलंदर जी नगरी जी इमाम बारगाहुन जी चौकीदारी भी मोजी जमात पई करे त मस्जिद मदरसन खत्म नबुव्वत जी कुरान जी चौकीदारी है तहफ्फुज भी मोजी जमात पई करे जमीयत वारो ता खुश नसीब है अल्लाह तहां का धरती जी चौकीदारी जो कम भी वठे थो त तहां का दीन जी चौकीदारी जो कम भी वठे थो अजे कदे तहां छायो मां छाया पंहिंजे हाल ते असां नज़र क्यों सफेद कपड़ा पाता है ना अल्लाह इन में ढके रखे कादे अमेरिका कादे बर्तानिया कादे यहूद कादे हनूद कादे मुंहिंजे दाल ते अधमानी ते गुजारो करण वारा मुंहिंजा मौलवी मस्जिद जे फरासी में पंहिंजो पाण खे लिपेटे सीए में पंहिंजी जान बचाइण वारा है मुंहिंजा फ़कीर तालिब लेकिन अल्लाह हिननि जो रौब हो बणायो आहे जो 78 सालन का पाकिस्तान में यहूद ऐं हनूद जे मंसूबन ते हिननि दीनदारन पानी पानी छॾियो पंहिंजे क़यादत ते एतमाद खैर मुतसलसल रखो हे हजरत नानोतवी हे हजरत शेखुल हिंद हे हजरत मौलाना उबैदुल्लाह सिंधी हे मौलाना